गुलबानो जी बाबा। पानी तो प्यार। बाबा यो रमू कमू छो आया? फैसले लाए आया हुआ सरदार फैसलो तो करण चाहे कंहिंजो? तुंहिंजो। बाबा पर मूं कहिड़ो कसूर कयो आहे? सरदार फैसलो तो करे। कसूर जी ॻाल्हि न आहे धीअ, ये तो उहा बरंदड़ बाहि आहे जेका साड़े रख करे छॾींदी आहे। छा बाबा मूंखे क़त्ल कंदा? इहा तो खुदा खे ख़बर आहे धीअ, पर मां तो जीअरे ई मरी वियो आहियां। अब्बा केर हुयो? महिमान आहिनि पुट, तूं मानी ठाहे वठ त मां हुनखे रली ऐं विहाणू ॾेई अचां। केड़ो मेहमान? मुंशी आहे। इहो मुंशी हिते कीअं आयो आहे? सरदार मोकिलियो, फ़ैसिलो आहे गुलबानो जो। गुलबानो जो? तू वेंदे बाबा फैसले ते? मां छो वेंदुसि, मुंहिंजो छा? सरदार ॼाणे, चाकर ॼाणे ऐं उन्हनि जी बिरादरी। किथे गुलबानो खे मारे? ओ कोई मारे छॾींदुसि, पंहिंजो छा? अब्बा जेकॾहिं तूं फैसले ते नथो वञी त पोइ जमाल खान खे मोकिलियूं था। इहो आहे किथे अजायो वञी कंहिंजो मथो फाड़ींदो फैसले में? न त खणी गुलज़रीन खे? न मां उनखे कुझु न ॿुधाइजां। तूं हाणे मानी ठाहे वठ त मां हुनखे रली ऐं विहाणू ॾेई अचां। छो अब्बा? सरदार साईं शायद का परेशान था लगो इन लाइ जो फकीर रूहानी शादी तो करे ये ना। चुप कर सुंदर। हानी फकत हालात जी कुआर बणवी ऐं तव्हां जेको ॿुधो आहे ग़लति ॿुधो आहे। पंहिंजे कननि जो इलाज करायो। जेकी ख़बर मूंखे आहे उहा कंहिंखे बि न आहे। केड़ी खबर सरदार साईं? पापा पंहिंजी पग सौराब जे हवाले करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। ओ छा सोचियो अथव सरदार साईं? मूंखे सोचण जी कहिड़ी ज़रूरत आहे सुंदर? सरदार शेर मोहम्मद खान जो हिकु अकेलो औलाद उहो मां आहियां। मूंखे केर बि मथे ते पग रखण खां रोके नथो सघे। सुंदर इहो मुंहिंजो हक़ आहे। सॼो कोहिस्तान ऐं असांजी बिरादरी इन ॻाल्हि जी गवाही ॾींदी, छो जो पग जो हक़दार मां आहियां। सरदार जी पग जो वर मुंहिंजे मथे ते ऐं हे वर हिन तरह जा चङा ऐं राज वारा ॾिना। सौराब जी त जुरत ई कोन थींदी जो हू पलाज खान जे अॻियां अचे। वो सोराब खान? सुंदर जेकॾहिं सौराब आयो न त मुरीद वारो हशर थींदुसि, तड़पी तड़पी मरी वेंदो। सरदार साईं ये सॼो राज तव्हांजे खिलाफ़ आहे। राज जी नाराज़गी जे करे सुंदर सदियुनि जी तारीख़ बदिलाइजी नथी सघिजे। असां वटि इहो रवाज आहे त पीउ जी पग जो हक़दार संदसि पुटु हूंदो आहे। सुंदर अॻु या पोइ सरदारी पग त मूंते ई सजणी आहे। तव्हां सही था चओ सरदार साईं। जिंदगी असां ते एतिरी महिरबान थी वेंदी, मूं कॾहिं सोचियो बि कोन हो।
ये तो लगे जी मां का ख्वाब ॾिसी रही आहियां ऐं दिलि चाहींदी आहे त इहो ख्वाब मां सॼी ज़िंदगी ॾिसां ऐं ॾिसंदे ॾिसंदे सॼी ज़िंदगी गुज़री वञे ऐं का ख़बर ई न पए। न हानी न, ये ख्वाब न हकीकत है ऐं सच्ची मोहब्बत करण वारा हकीकत जी दुनिया में रहंदा आहिनि। ख्वाब तो टुटी वेंदा आहिनि पर हकीकत हकीकत रहंदी आहे हमेशह लाइ। तू ॾिसजे हानी त असांजी सच्ची मोहब्बत जा मिसाल कोहिस्तान जा माण्हू ॾींदा त हानी ऐं मुरीद पाण में सच्ची मोहब्बत कंदा आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि चवां मुरी, चओ। किथे ईअं त न तूं मूंखे छॾे वञी या विसारे छॾे? छा तोखे ईअं लॻे थो? न त पोइ छो थी पुछी? न ईअं बि पुछां। कॾहिं कॾहिं मूंखे इहो ख़्यालु ईंदो आहे किथे तुंहिंजी मूंखां दिलि भरिजी न वञे। छा इहा ॻाल्हि तुंहिंजी दिलि मञे थी? न दिलि ते नथी मञे। भला तूं मूंखे विसारे सघीं? कॾहिं बि न। मां पंहिंजे पाण खे विसारे सघां थी पर तोखे न। हाणे त ॾींहुं राति जी ख़बर ई कोन थी केॾी महिल राति थी आई केॾी महिल सिज उभरे वियो। जेकॾहिं सॼी राति जाॻां थी त सॼो ॾींहुं सुम्ही गुज़ारणो थो पए। ज़िंदगी ॼण का नंढड़े दायरे में गर्दिश करे रही आहे। छा कयां, न जी सघां थी न मरी सघां थी। चाची ने मथा ही छाए तुझे हथ में हथियार? टे जमाल अॼु मां पंहिंजे पुट करीम जो पलांद वठण जे लाइ निकिती आहियां। तुझे पुट जो पलान? छा थियो आहे तुझे पुट खे? पुट के ज़ालिम मुंहिंजे पुट खे क़त्ल करे छॾियो आहे। छा तुझे पुट खे क़त्ल करे छॾिया? हा पुट, मुंहिंजे पुट करीम जे क़त्ल जी कंहिं बि वार न कई। मां मजबूर थी हथियार हथ में खणी ऐं पंहिंजी शहरबानो सां गॾु ज़ालिम खे मारण जे लाइ निकिती आहियां। चाची तव्हां पंहिंजे पुट जे कातिल खे सुञातो आहे? केरु आहे तव्हांजे पुट जो कातिल? न मूं कोन सुञातो। जेकॾहिं मां सुञाणिया हा न त उन जा उन वक़्तु आंड्रा कढी उन जे हथ में रखां हा। चाची मां तव्हांजे पुट जे कातिल खे ॻोल्हे लांदुसि। फिलहाल तव्हां घर वञो। हू जिते बि हूंदो न उनखे ॻोल्हे ॻोल्हे गिरे तुंहिंजे कदमनि में उछलाईंदुसि। न उछलाया तुंहिंजे कदमनि में त जमाल पंहिंजे पीउ जो पुट ई न आहे। न न पुट जमाल न, तूं उनखे न मारींदे। तूं मूंसां इहो वाइदो कर त तूं उनखे मुंहिंजे कदमनि में अची रखंदे, बाक़ी मारींदे न। उनखे मां पंहिंजे हथनि सां मारींदसि, सिधियूं गोलियूं उनजे सीने में हणंदसि। ठीकु आहे चाची, तुझे पुट जे कातिल खे मां ॻोल्हींदुसि ज़रूर, पर वाइदे मुताबिक़ उनखे मां न मारींदुसि। सभ खां पहिरीं तूं मारींदीअ, उन खां पोइ हीअ नियाणी मारींदी, उनजो पलान कंदी। पोइ त मुंहिंजो हक़ ठहे थो न हिकु बफ़ाइर उनजे मथां करण जो। चाची मुंहिंजे हथनि खे ॾिस,
मुखे औरत ज़ात न्याणिन जी दिल में इज्जत आ, एतराम आ, छा इहो ठहे थो? मर्दन जे हूंदे औरत हथ में हथियार खणी पंहिंजे दुश्मन खे ॻोल्हे ऐं मर्द चुप करे वेही रह। न चाची, जैसी ताईं मूंखे सिसीअ में साह आहे तुझे पुट खे ॻोल्हे तुझे कदमनि में फिटी कराईंदुसि। वाइदो आहे जमाल जो तोसां। ता घर हलो, हलो घर। मां थो ॻोल्हियां तुझे पुट जे ख़ातिर खे। केॾांहुं वेंदो इहो कातिल? ज़मीन जे सतनि तहनि में बि हूंदो न, उतां बि छिके कढी चाची नेमत जे पेरनि में उछलाईंदोसांसि। किथे हूंदो? किथे हूंदो इहो? किथे हूंदो? पहिरियों हेॾे थो ॻोल्हियांसि। हा, इहा अञा कंहिंखे बि ख़बर न आहे क़त्ल कंहिं कयो आहे। जेकॾहिं कंहिंखे ख़बर पई त पोइ मुंहुं ॾींदासीं। तूं रुगो ॻाल्हि खे अंदरि में सांडे रखजांइ। सम्झ त इहा ॻाल्हि कबर में दफ़न थी वई। पंगुल मरी त सघे थो पर बिड़क ॿाहिरि न कढंदो। वॾो आयो गुलपानो खे बचाइण वारो। शेर बहादुर खान, इहा माई नेमत वॾी ख़तरनाक औरत अथई। जेकॾहिं न उनखे ज़रे जी खुरक पइजी वई त करीम खे तो क़त्ल कयो आहे तो बंदूक खणंदे देरि न कंदई। उनखे मुंहुं ॾेई वेंदासीं पर रुगो सरदार सावण खान खे ख़बर न पए। जेकॾहिं सरदार सावण खान खे ख़बर पइजी वई त पोइ असांजो कोहिस्तान में रहणु मुश्किल थी वेंदो। पंगुला शेर बहादुर खान, मुंहिंजी त सलाह आहे कुझु ॾींहंनि लाइ कोहिस्तान मां निकिरी था वञो। न पंगुला, ईअं उन्हनि खे वधीक शक थींदो। हींअर असांजो कोहिस्तान में रहणु ई बहितर आहे। पर इहो त बस तूं रुगो पंहिंजो वाक बंदि रखजांइ। जिन सां शेर बहादुर पाण ई मुंहुं ॾींदो। ॻाल्हि त ॿुध, राजो किथे आहे? नज़र नथो अचे। सरदार ऐं राजवारनि फ़ैसिलो घुरायो आहे। कहिड़ो फ़ैसिलो? कुलबानो जो फ़ैसिलो। बाबा वञण खां इनकार कयो आहे। मुंहिंजी ॿुध, तूं वञी थी अच। पर फ़ैसिलो त हुनजी बिरादरी वारा कंदा। पाण त बिरादरी खां आयूं ई ॿाहिरि। मुंशी आयो ॿुधाइण, सरदार जो सॾु ॾियण। सरदार चयो आहे त फ़ैसिले में अचो। असां सां कहिड़ियूं चङायूं कयूं अथनि? भॼंदा वञो फ़ैसिले ते। बिरादरी खां ॿाहिरि रही नथा सघूं जमाल। चाचा बाग़ली, उन्हनि खे मां राज़ी करे वठंदसि। ॾिस, तूं वञ त असांजे लाइ कोहिस्तान जा रस्ता ऐं चारा खुली वञनि। ॾिस, मूं सदाईं पंहिंजी हलाई आहे, पर अॼु गुलज़रीन जे करे फ़ैसिले ते वेंदुसि। जमाल ॾिस, पत्थरनि सां दुश्मनी चङी न हूंदी आहे। हिते जा माण्हू इंसान न पर पत्थर आहिनि, पत्थर। तूं दिल जाए कर, बोल कोई न कर। गणती वराए वई अथई। इन्हनि पत्थरनि खे भञी भोरा भोरा करण मूंखे चङी तरह ईंदो आहे। कनोक चाचा साईं, अवां मूंखे ख़ैर में घुरायो? हा सोरा खान, मूं तोखे इन करे घुरायो जो सोचुमि त पहिरीं गुलबानो जो फ़ैसिलो हिकु तरफ़ कयूं ऐं उन खां पोइ तुंहिंजी सरदारी जी पग जी रस्म अदा करे छॾी।
चाचा साईं, मां तव्हांखे हिकु दफ़ो वरी चवंदुसि त बालाज ख़ान खे सोराब खान हू खूनी आहे ऐं हिकु कातिल मुंहिंजे राज जो पगदार नथो थी सघे। हिकु लोफर लुच हिकु छोकिरीअ जे करे खून करे सघे थो, उहो राज सां कहिड़ो असरु कंदो? छा इहो तूं सम्झी सघी थो? पर चाचा साईं, मूंखे लॻे थो त ईअं करण सां वॾो फसाद थींदो ऐं इहो ॿियो केरु न बालाजी करे सघे थो। सोराब खान, छा तूं डिॼी थो? चाचा साईं, तुंहिंजे इज़त ऐं अज़मत जो कसम, सोराब खान डिॼे नथो। पर मां इन ॻाल्हि लाइ डिॼां थो त कई ग़रीब इन बाहि में सड़ी रख थी वेंदा, खामखा मारिजी वेंदा। चाचा साईं, खामखा ग़रीब मारिजी वेंदा। कुझु बि न थींदो सोराब खान। अञा मुंहिंजे ॿाहुनि में एतिरी ताक़त आहे जो मां इन्हनि लोफरनि खे रोके सघां। अञा त इन राज में एतिरो हिन पटके जो मान आहे जो मां उन्हनि खे मंझाए सघां। सोराब खान, तूं ज़हनी तौर तयारु थी, तो ते सरदारीअ जी पग रखबी, उहा तूं संद। जेका तव्हांजी मर्ज़ी चाचा साईं, मूंखे तव्हांजे अॻियां इनकार करण जी ज़रूरत न आहे। पर गुलबानो, तूं थी कीअं? छो तूं नाराज़ आहीं? मां नाराज़ थी छा थींदसि? सुखनि में त हर को साथ ॾींदो आहे, पर दुखनि में केरु साथ न ॾींदो आहे। न अहिड़ी ॻाल्हि न आहे। तूं ॿुधाए छा थियो आहे? गुल, मूंखे माण्हू मारे छॾींदा। जेकॾहिं सरदार जे माण्हुनि खां बची वेंदसि त बाबा मूंखे मारे छॾींदो, सॼी बिरादरी मूंखे मारे छॾींदी। मां कान बचींदसि, मूंखे बचाए। पर हू तोखे मारींदा छो? मारण वारा ई न ॾिसंदा आहिनि त मरण वारो केरु आहे ऐं हुनखे छो थो मारियो वञे। बसि हुननि जो कमु आहे मारण। मुंहिंजी तोखां सिवा को बि न आहे। बिरादरी वारा मूंखे मारे छॾींदा। हल था हितां हलूं। ॾिस गुलबानो, सॼी बिरादरी खे ख़बर आहे त इहो फ़ैसिलो सरदार वटि रखियलु आहे। जेकॾहिं पाण अहिड़ो क़दम खणंदासीं त पोइ पक मारिजी वेंदासीं। ॿियो त सॼी बिरादरी तुंहिंजी मुखालिफ़ न आहे। तूं दिलि जाए कर, तोखे कोई कोन मारींदो। हाणे तूं था वञ, बसि फ़ैसिलो थियण ॾे, पोइ ॾिसी वठंदासीं। गुल, मूंखे बचाए। वाइदो थो करियां, तोखे मारण कोन ॾींदुसि। हाणे तूं था वञ, कोई ॾिसी न वठे। गुलबानो, बुरो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।